यह मसला जो असांजी है पिरापटी आहे, असांजो स्कूल आहे। हिननि उस्तादनि चयो आहे त हे स्कूल असांजो आहे, लेडीज़ निकिरी वञे, ॿियो कुझु बि न आहे। असांखे अज़ियत पहुचाइणी आहे, ज़ुल्म असांजे मथां करिणो आहे। हे त ख़ुदा जी ज़ात को ॾिजनि नथा त अलाह बि हिकिड़ो ताक़त रखे थो, हिन खे अलाह वरितो। मां दिलि जी मरीज़ आहियां, कल्ह बि मां हिते बेहोश थी वई आहियां, मां ॿुॾी वई आहियां त इन्हनि खे रहम न आयो आहे असां ते। शिफ्टिंग ते मसलो थो हले, जॾहिं त डायरेक्टर DO सभिनी पेराइटी गर्ल्स खे ॾिनी ऐं आहे बि बिल्डिंग गर्ल्स वारनि जी। इन करे सिंधाफ रूल तहत पेराइटी गर्ल्स खे ॾेई करे डायरेक्टर ऐं DO साहिबु शाह साहिबु लेटर कढियो त पहिरीं शिफ्ट गर्ल्स खे ॾिनी वञे। पोइ बि असांजा अधा 2 महीना 4 महीना 6 महीना चुप करे बाद में वरी उथनि था। हता के बिल्डिंग गर्ल्स जी असां हिननि खे 6 महीननि लाइ ॾिनीसीं। 6 महीना गुज़रण बाद बि हे हिते न थिया आहिनि। तक़रीबन हिननि खे 15-16 साल अञा बि मथे थिया हूंदा, हे त हाणे कब्ज़ो छॾण लाइ तयारु न आहिनि। असांजे ॿारनि जी ऐं असांजी इहो उस्तादनि जो बसि असांजो इहो ई इशू अथनि त बसि लेडीज़ निकिरे। स्कूल असांजो आहे, बिल्डिंग गर्ल्स जी आहे, हर शइ गर्ल्स जी। उस्ताद आया 6 महीननि खां, हाणे चवंदा असां निकिरंदासीं कोन, पर असां बि स्कूल छॾींदासीं कोन। असां ॿार हिते पढ़ाइनि पिया, तक़रीबन 800 ॿार असांजा आहिनि। 22-23 उस्ताद आहियूं असां जेका पढ़ायूं पिया। तक़रीबन अॻिली अगस्त में लेडीज़ जेको आहे चयो त असां पढ़ाईंदासीं पियो। पोइ उन ते TO साहिबु हिनखे 6 महीना ॾिना त तव्हां पढ़ायो, 6 महीने में तव्हां ॿार वधायो त तव्हांजो स्कूल आहे, न त हिनखे ॾिजो। गवर्नमेंट असांखे इजाज़त ॾींदी, असांखे उहा शइ जेको असांखे लेटर मिलंदो असां उहा शइ कंदासीं। असांखे उन वक़्तु गवर्नमेंट असांखे जॾहिं 31 तारीख़ ते ऑर्डर कयो, पोइ बि असां उन्हनि खे पाण कोन वियासीं, न असां उन्हनि खे इतलाह ॾिनो, पंहिंजे ऑफिसर खे चयोसीं। पोइ ऑफिसर उन्हनि खे इतलाह ॾिनो, उन्हनि खे इहो उहो चवनि था त इहो ऑर्डर कूड़ो आहे, इन असां कूड़े ऑर्डर ते अमल न कंदासीं। शिफ्ट वारे मामले तां मास्तरनि में चिकताण जेका हिन वक़्तु तेज़ थियल आहे, जंहिंजे करे हिन वक़्तु तदरीसी अमल जेका मुकमल मुतासिर थी आहे। DC जैकाबाद खे घुरिजे त उहे वेही करे ॿिन्ही धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधी करे मामले खे हल करे त जीअं तदरीसी अमल बहितर नमूने थी सघे। कैमरामैन सईद कंडाणी, यासिर कंडाणी सां गॾु सरमद कंडाणी, सिंध TV न्यूज़ ठुल।